अम्मा जानी खैर ताहे परेशान आयो? दीनू बाबा अदा मीर मोहम्मद ॾाढो तंग करे छॾियो आहे। हींअर बि शादी जी ॻाल्हि तां बहस करे कावड़ जी निकितो हले वियो। अम्मा जानी सही त चए थो, भला शादी कराइण में हर्ज कहिड़ो आहे? ॻोठ में अकेलो आहे, हुन सां गॾु रहण लाइ को त हुजे न। न दीनू बाबा, मां त मीर मोहम्मद खे अकेलो ई महफ़ूज़ सम्झां थी। हुन वीचारे खे सादो ऐं चरियो सम्झी माण्हू हुनजे जज़्बातनि ऐं अहसासनि सां खेॾनि था। मतिलब त एतिराज़ मीर मोहम्मद जी शादीअ ते न आहे, पर लालच भरियल समाज ते आहे। अम्मा जानी भला जे मीर मोहम्मद जी मां शादी करायां त पोइ? थी सघे तो हुनजी ॿी कुंवार सिबियाणी वांगुरु निकिरी पए ऐं मीर मोहम्मद खे मारे विझे त पोइ? दीनू बाबा अॼुकल्ह सभिनी ख़ूबियुनि जो हुजणु ॾाढो मुश्किल आहे ऐं ॿी ॻाल्हि त सोनो वारी गुजारत ई मुंझाए विधो आहे। मथां वरी मीर मोहम्मद जी शादी, मूंखे त ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। अल्लाह ख़ैर कंदो मां जानी, परेशान न थियो। अरे छोरा कयो मुर्सी खणो डंडा ने साबा जे पुटन खे त बटरे सटका कढी जो। छो बाबा साबा जे पुटन तो केड़ी तकलीफ ॾिनी आ? केड़ी तकलीफ ॾिनी आ? अरे असां जे वडन जे कब्रन ते कब्जो कयो वेठी आ। बाबा असां जो वडो त तू वेठो आहीं, बाकी केड़न वडन जे कब्रन ते कब्जा कया अथई। अरे मुझे डाडे जी कब्र ते गुल छटे चवे थी त यकीन शाह जी कब्र आहे। अरे पुटन सूदो कब्र के मज़ार बनाए हाने मुजावर थी वेही रही आहे। ओ छा है केड़ो असल नाने के सोना नंद प्याला जो साबा कढी विधी। वाकई बाबा केड़ तू डाडे कब्र ते 10 दफा दुआ घुरण वेंदो आई, भाॼई सही थी चवे। छोरी अज तू बि हिन तोड़ी जे तरफा पई ॻाल्हाई। खुदा जे वास्ते बाबा माठ करे वे यार। अरे जेकरे माठ करे वेठुस न इन साबा जो सफ़ा मन वधी विंदो। अरे अज डाडे जी कब्र ते कब्जो कयो सही, सुपाणे वरी डाडी जी कब्र ते कब्जो कंदी, पो ॾियोस मोह। इंदासी मोह बाबा, तू असा के सजे गोठ सा न वेड़ा। यार शेर बाबे यारो अकुल तरस। बाबा तू यो बुधा त पाणारो डाडो ॾिठो हुई। अरे इहो त मुझे जमण का अग मरियो, पर पापो त बुधाइंदो न त ये मुझे डाडे जी कब्र आ। कब्र मा उथी जे तोखे मुबारक नी था। केड़ियो खबरू तो करी बाबा? सालू उठ हलो। हा यार उठ त हलऊं, इन जो गालियों बुधी बुधी असां चरिया थी पिया आहियूं। हा इनन सा गॾु तू मूंखे बि चरियो कंदे। जामुल मां तोखे चयो न त तो वारो छोरो ड्रामेबाज़ी थो करे, मां समझी वियोसि, पर हाणे पाणी मुंहुं भेलड़ो कयूं वापसि मोटे थो अचे। जेकॾहिं फराज़ ड्रामेबाज़ी पे कई त बाबा जे मथां चढ़ाईअ जे लाइ तव्हां लश्कर छो तयार कयो? विच में तुंहिंजे ॻाल्हाइण जी ज़रूरत हुई? छो मुंहिंजे ॻाल्हाइण सां छा तुंहिंजी इज़त घटिजी वई? छोरी हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ, मुंहिंजे साम्हूं इहा पंहिंजी ज़ुबान बंदि रखंदी कर। न सोनूअ जी ज़ुबान खे तालो तूं कॾहिं नथो हणी सघीं। चाचा तू इन सां ॻाल्हाई छो थो? ॻाल्हाइबो कीअं इज़त वारे सां आहे। छाजी तुझो मतलब छा आहे? मां इज़त वारी न आहियां? अड़ी इज़त वारियूं पंहिंजी माउ पीउ खां चोरी शादी न आहिनि कंदियूं। इज़त वारो त हिन जो ख़ानदान ई कोन्हे, हिन जी फुफी हूंदी हुई न, छा नालो हुयुसि, सिपियाणी, केॾी इज़त वारी हुई। अॼु करे लाल खान जे भाउ सां शादी कई आई, ईअं न। त पोइ तव्हांखे इहा बि ख़बर हूंदी त बाबा हुन जो कहिड़ो असर कयो। उहो त ग़रीब लाल खान हुयो जंहिं सां तुंहिंजो पीउ विढ़ी वियो, मूंसां विढ़े त मां उनखे ॾींहं जा तारा ॾेखारियां। चाचा जाबिर खान, मुंहिंजो बाबा तोखे बि कॾहिं माफ़ कोन कंदो, पर पहिरियां तूं मां औरत मां त जान छॾाए। चोरी तूं घुरी त मौत थी, पर तो रन ज़ात खे जाबिर खान करे छा? तोखे चंबो हणंदे बि मूंखे शर्म थो अचे। चाचा मां त चवां थी फराज़ जूं भली तूं 10 शादियूं करा, पर ही कोढ़ जो चिटो हिन घर मां कढ। चाचा हिन रन जा प्रकार ई पधरा आहिनि, ही हिकु मिंट बि तोखे सुख जो साह खणण कोन ॾींदी। नज़ीरा तोखे त ख़बर आहे त मां माण्हू खे परे खां परखे वेंदो आहियां, जंहिंजो बुनियाद सुठो उन जो मेवो ई मिठो। सुठो थियो जो हिन जो ॿार ज़ाया थी वियो, मां त अजायो पियो ॾुख कयो। जेकॾहिं ॼमे हा न त
त जाबिर ख़ान जो नसुल ई खणी वञे हा। मां त अल्लाह साईं जी शुक्रगुज़ार आहियां त मुंहिंजी औलाद तो जहिड़े दिलाद जे घर में जनम न वरितो। हा साईं, जेकॾहिं तुंहिंजो पुटु हिन घर में जनम वठे हा त कलेशन कुले में विझी सॼे ॻोठ में घुमे हा, नालो रोशन करे हा जाबिर ख़ान जो। बाबा, हाजी बाबा तव्हांखे नंढड़ी ग़लतीअ जी एॾी वॾी सज़ा ॾिनी? मुराद, पुट तूं नथो समझी, तूं अञा ॿार आहीं। जे मां सम्झी नथो सघां त मूंखे सम्झा न बाबा। मुराद, सब कुछ समझाइण जी तोखे ज़रूरत न आहे। हाणे मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध। बाबा साईं, मां तव्हांजो हर हुकुम मञण लाइ तयारु आहियां, पर मूंखे बुरो थो लॻे त हाजी बाबा तव्हां सां ईअं ॻाल्हायो। मुराद पुट, ज़ाहिरी तौर नज़र ईंदड़ बुरे कम में का बेहतरी ज़रूर हूंदी आहे बाबा। जेकॾहिं हाजी बाबा तव्हांखे सुठो नथो सम्झे त पोइ तव्हांजी नौकरी छॾे छो था ॾियो? हिकिड़ी ॻाल्हि ॿुध मुराद पुट, न इहो तूं सोच न मां सोचींदुसि। मरण घड़ीअ ताईं हाजी बाबा जो दर कोन छॾींदासीं। न बाबा, असां हाजी बाबा जी ज़बान सां इज़त कयूं ऐं हू असांखे। मुराद, तीन मोहम्मद जो पुट रही, ज़मीरदार गैरतदार। छा तुझे पीउ में एतिरी गैरत न हूंदी? पर बाबा, मूंखां वधीक गैरत अवां में हुजणु घुरिजे। आहे मूं में गैरत, आहे मूं में, तॾहिं त एॾो वॾो कदम नथो खणा। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, तूं वञी ॻोठ, वञी हाजी बाबा जो कमु संभाल। शाहू, ॾाढो ॾुख थियो। नवाब खान तां मौत ॿीहर टरी वियो आहे। वॾा वॾा ॿुधो कोन अथई, दरिया भर ते छोकिरो कुॾे, अॼु न ॿुधे त सुभाणे ॿुॾे ई ॿुॾे। वॾा वॾा, नवाब खान मरंदो, ज़रूर मरंदो। असांजे हथां न त जाबिर खान जे हथां ज़रूर मरंदो। शाहू, वो सोबत फ़कीर जो छा सोचो थी? वॾा वॾा, सोबत फ़कीर जे दर ते धमाको करे ईंदुसि जीअं हू असांजे दर ते चढ़ी आयो। शाहू, सोबत फ़कीर सां सिधो न विड़बो। ॾाढो ॾिंको मुड़ुस आहे, छो जो हुनजी ड्रेख वॾी आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त सोबत फ़कीर जो सिर गुम कबो ऐं पोयां असां सां पुॼी कोन सघंदा। लाल सोबत फ़कीर जो न सोच। जाबिर खान जंहिं उठला चयो आहे न, उन्हीं खे चोराबा पाराणा। शाहू, यादि रखजांइ, जे इहो कमु थी थो वञे त ईअं सम्झ त लाल खान हिक ई ॾींहं में 100 उठनि खे चोराबा पाराए छॾिया। वादल, मुंहिंजी ॻाल्हि सम्झी वई न? हा, सम्झी वियुसि जाबिर खान। फराज़ शहर में हूंदो त काॾे वेंदो? हल 2-3 ॾींहं लॻी वञनि, पर छोरे खे हथ हर हाल में करणो आहे। जाबिर खान, मूंखे त हैरत आहे त फराज़ खान जूं बूटियूं तोसां छो नथियूं रिझनि? अरे वादल, सफ़ा को चरियो आहीं। ज़ालूं पीउ मां खां प्यारियूं हूंदियूं आहिनि। लालच बुरी बला आहे। जाबिर खान, इहा ज़ाल वारी ॻाल्हि त मूंखे सम्झ में अचे थी, बाक़ी इहा लालच वारी ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। फराज़ जी दिलि लालच सां भरिजी वई आहे। तोखे इहा ख़बर न आहे त फराज़ जी ज़ाल नवाब जी मिल्कियत जी अकेली मालिक आहे। जाबिर खान, फराज़ वाह जो धक ताड़ियो, पर जेकॾहिं न इहो कमु थी वञे त वाह वाह थी पए। इहो इज़त वारे माण्हू जो कमु न आहे। दौलत सभु कुझु न हूंदी, न मिल्कियत सां माण्हू इज़त वारो थी सघे थो। हा, पर जेकॾहिं नवाब खान सच्चा मुर्शिद हक हक वाह साईं यकीन शाह मूं गुनाहगार ते वॾा करम करे छॾिया आहिनि, वॾा। हाणे सॼी उमिरि मां साईं यकीन शाह जी ख़िदमत में गुज़ारींदसि, बानी थी रहंदसि। हक हक सच्चा मुर्शिद हक, सच्चा मुर्शिद हक। कहिड़ी ॻाल्हि था कयो बाबा? जंहिं यकीन शाह ते यकीन न कयो उन जूं पारूं ई पटिजी वयूं। जिन यकीन कयो, जिन दिलि में बासूं बासियूं, उन जूं हिक ठक में पूरियूं थी वयूं। हक मुर्शिद हक, सदक यकीन शाह। बाबा, जिन के यकीन शाह ते यकीन हुजे, वो मुठ बंद करे नजर न्याज़मा जी झोली में विझो। ॾिनो बनो आहे बाबा,
जेतिरो ॾींदो यकीन शाह हुन खां 10 ते तव्हांखे ॾींदो। अचो अचो हाणे हिक ॿिए मुंहुं छा था ॾिसो, रखो। हक़ बाबा हक़, तुंहिंजी दिलि जी मुराद पूरी। हक़ बाबा, सभिनि जी दिलि जूं मुरादूं पूरी। कहीं ॾिठो त कोन। 1000 जो नोट। वाह मुंहिंजा मौला, वाह तुंहिंजी महिरबानी। अॼु मेहराब खान खे रस्ते मां 1000 जा नोट था मिलनि। अॻे त रस्ते में रुपयो ई कोन लभंदो हो। पक यकीन शाह जी करामत आहे। न न छाजी यकीन शाह जी करामत आहे? बापू ॿुधाईंदो हो त ॾाढो चोटीअ जो चोरो, इहो वरी हाणे ओलिया कीअं थियो? मां अॼोके ॾींहं में घणो धंधो थियो। गंज मौला जो थियो, साईं यकीन शाह गंज ॾेई छॾियो आहे। चोरा अञा अॼु त पहिरियों ॾींहुं आहे। आस्ते आस्ते माण्हुनि खे जॾहिं ख़बर पए त 1000 जा नोट ईंदा, 1000 जा नोट। मां धंधो भलो आहे, रुगो अगरबत्तियूं ॿारणी थी पवनि, बाक़ी त का बि महिनत कान थी करणी पए। अमान हीअं था कयूं, ॾिस का जॻह का छपरी बपरी अॾूं, उन ते मट रखूं, त उस में त मरी वेंदासीं। अरे बस बस, ये जेके पैसा कमाया था मुझे ॾाढे क़बर ते हेॾे मुंहिंजे हवाले कयो। मां हिकु पैसो बि ॾाढे क़बर तो खण न ॾींदोमांव। छा जोड़े तुंहिंजो ॾाढो? हां ऐसा यकीन शाह जी दरबार आहे। हाणे मां चवां थो हितां उथो, न त सभिनी क़बरुनि जा पत्थर खणी ओही मथां भाड़े छॾींदोसांव। मां नानो मेरा तो सभा रिढ वांगुरु मछिड़जी पियो आहे। मुआ ॾाइण असां खां तो मुंहिंजे बच्चन खे मूंखे पे तो हिस्सा ई। हां अड़ी वठोस, उथी वठोस, क़बर त नहीं खड़ो हिते बि। अरे खबरदार, वो भी मुझे पे छो न अचे। अरे कमाए कोन सघो, हथ जा ओलिया ठाहे, क़बर उठाए, माण्हू था फुरियो। बीहो 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 त मां पुलिस तो वठी चा। मां वो मां हाणे यकीन शाह पादर तो खड़ा है। ना मेरा बे करी तो ना जायजी तो असां यतीम जी रोज़ी ते लत तो दी। इस ताला से की हक हिसाब तो वठई। अमा उथी हलो। बाबा जे एडी भुख थी त मां बी में वठी जाए। असां जे वडन जे क़बरुनि जी बेहरमती न कर। हां चंगो मुआ मेहराब तू अचु घर। हे भी मुजी सीधा जो मुतो छडियो। सब ने हाल वाला चंगी तरह वता मैं न त मुखे भी चए उतणो छोरा। क्या देखा वणो ने भागो मो पायो लॻो। अरे उते छरा तू छो वेठा हणी पत्थर मथो न फाड़े जडे। पेर हटा न पंहिंजो रिलियूं त खण मोत भरी जा। रिलियूं बि त क़बर न छॾींदासीं। ॾाढो आहे वरी फिलहाल आहे तीरो आहे। हल क़बरुनि ते धंधो करण आया, शर्म ई कोन थो अचे। वारस इहो ॿुधाए त हमरान वटि गोलियूं ऐं असलो खुटंदो त कोन न? न खेरू 4 ॾींहं मुक़ाबलो हले न, पोइ बि हमरान वटि गोलियूं कोन खुटंदियूं। ऐं ॿी ॻाल्हि ॿुध, कुझु बि थिए लाल खान वारा बनीअ ते कोन पहुचंदा। वारस सम्झ त लाल खान बनीअ तां हथ ई खणी वियो। त पोइ ही वटि लाल खान सां ॻाल्हाए। कहिड़ा हाल अथई लाल खान? उर्फ उठनि खे जोराबा पाराइण वारा। सञातो थमाए फंद उर्फ गंद सोबत थो ॻाल्हाई न। सोबत जो भाइटियो खेरल थो ॻाल्हायां। बस हाणे बस ॻाल्हि कर, छो फोन कई अथई? तकड़ अथई छा? तकड़ी ॻाल्हि कंदुसि त ख़ौफ़ में तुंहिंजो हां न फाटी पवे। लिंगनि में साह अथई त पोइ लह मैदान ते लोह खे लोह ई वढींदो आहे। फंद फ़कीर गंद फ़कीर। छॾाए ॾेखार ज़मीन तां कब्ज़ो जेका तूं नवाब खान खां खसी हुई। कब्ज़ो छॾाईंदुसि ऐं तुंहिंजो पोखियल फसल बि भेलाईंदुसि। लाल खान तो जड़न अलाए केतिरनि उठनि खे जोराबा पाराए छॾिया, पोइ तूं छाहीं? ख़बर पवंदी लाल खान जेको ॾाढो सो काप। मर्स बनीअ ते कब्ज़ो कयो आहे। बनी आबाद कंदो, फसल खणंदो, चए थो त माठ करे वे। माठ करे कीअं वे पौधा?
सोबत फ़कीर खे मुंह तोड़ जवाब ॾिबो ऐं बनीअ तां कब्ज़ो बि छॾाइबो। कब्ज़े छॾाइण जी का बि ज़रूरत न आहे शाहू। जेसि ताईं नवाब खान जेरो आहे तेसि ताईं इहा ज़मीन आबादी कान थींदी। रुगो 2 ॾींहं तरस ॾिसूं त नवाब खान छा थो करे। छा कंदो नवाब खान? हा, कहिड़ो नवाब खान वटि लश्कर मुर्सम जो आहे? त पोइ सुभाणे सॼो वाटर कोर्स वहायो, ॾिसूं त नवाब खान कहिड़ी भाई थो ॾिए। त नवाब खान पंहिंजो ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो आहे छा? अरे मां हाजी बाबा खे अमां से बिहाणी ऐं सोनू जे सदमे एतिरो त बेतमाद बनाए छॾियो आहे जो पाणी ज़िंदगी ते पाण एतबार नथो करे। हा दा मुराद, तूं सही थो चईं। न्याणियुनि जा सूर इंसान जे जीअ खे झोरे विझंदा आहिनि। हा, नवाब खान सां त थियो बि न आहे। सॼी ज़िंदगी सुकून सां जीअण वारे इंसान जी दुनिया वारनि त निंड ई हराम करे छॾी आहे। हा रहमान, हाजी बाबा जे सब्र जो इम्तिहान ख़त्म थी चुको आहे। को बि ख़ुशि न थिए त हाजी बाबा हुननि खे माफ़ करे छॾींदो। उहो त मां ॼाणा थो। सुठो थो जो तूं शहर खां मोटी। मां मंझंदि खां वठी तुंहिंजो इंतज़ारु कयां। छो ख़ैर त आहे? सोबत फ़कीर वारी नई बदमाशी शुरू कई। छा छेड़ो कयो अथनि तोसां? न, मीर मोहम्मद वारी ज़मीन आहे न, उन ते सोबत फ़कीर माण्हू घुराए कब्ज़ो कयो आहे। पोइ तो फ़ोन कई हाजी बाबा खे? न मुराद, तुंहिंजे अचण जो इंतज़ारु पिए कयो। चरियो हीअं अलाए छा? दोस्तो, अॼु असांजो इम्तिहान आहे। नवाब खान जे वाटर कोर्स जो पाणी असांजी हिन बनीअ में वहणो आहे ऐं नवाब खान जा माण्हू ज़रूर ईंदा। बस हले अचनि, तूं रुगो एतिरो ॿुधा त हुननि खे भॼाइणो आहे या पूरो करणो आहे। कोशिश कयो त भॼी वञनि, जे भॼनि नथा त ज़ख्मी कयो, पर मरनि न। तव्हांखे छूट आहे। दुश्मननि जे दिलनि ते ददका करे ॾिजो। अचो मूंसां। वारस, तूं कुझु बि न चइजां। हाणे असां ॼाणो, असांजो कमु ॼाणो। अजू, पूरे फसल खे पाणी ॾियणो आहे। खबरदार। को बि चालाकी न करे। खबरदार, को बि भॼण जी कोशिश न करे। तव्हां पुलिस जे घेरे में आहियो, हथ मथे कयो। ख़ैर त आहे न सूबेदार, असां ॾोहारी न आहियूं। ख़ामोश रहो। ॾोहारी न आहियो। अरे वठी हल सभिनी खे। इहो मुंहुं वारो छोरो हथ अची वञे, ॿिन्हिनि टंगुनि में गोलियूं हणी मंडो करे घर विहारे छॾींदुसि। जाबर खान, थोरो सोचो, ईअं न त को मसलो ॿियो थी पवे। ॿियो वरी कहिड़ो मसलो हूंदो? मोकिलियो अथमि वादल खे, ॾिस त कीअं थो वठी अचेसि। अस्सलाम वालेकुम जाबर खान। वालेकुम सलाम। लाल खान केड़ा हाल है? मेरा खुशबाश तबीयत से। खुश। हां शाहू। जाबर खान खुश खुश मजे में जा जाऊं बोलो। वे लाल खान वे। केड़ा हाल है? खुश है ना? खुश। तुम बुधा। बस अल्लाह जा एहसान लगा पिया। खैर त आहे लाल खान? सुबह जो सवेला जी निकतो आई। जाबर खान खैर त कोने। छा थियो आहे? खैर त आहे न? जाबर खान, जंहिं बनीअ ते लाल खान जो खानदान ख़त्म थियो न, उन बनी जो पाणी तेरी नवाब खान बंद कयो। हाणे वरी सोबत अची कब्ज़ो कयो आहे। एतिरी ॻाल्हि में घबराए विया। लाल खान हुकुम कर, करणो छा आहे? उहो ई त जाबर खान तोखां पुछण आयो आहे, छा कजे? मूंखे इहो त ॿुधा, सोबत फ़कीर एॾो ॾाढो मुड़ुसु आहे जो तोसां बि जहिड़ो, मूंसां बि जहिड़ो, नवाब सां बि जहिड़ो। जाबर खान, सोबत फ़कीर जो दिमाग़ ख़राब आहे। बस कोन एतिरो मुड़ुसु माण्हू कोन्हे
न वरी को मुड़स एॾा वेढ़ा कथस। पंहिंजे दौर जो नाले वारो ॾोहारी आहे, इन जे करे थोरी खणी सलाम दुआ अथसि। सवलो मसलो आहे लाल खान, सोचे था वठूं। छा तो चई मिठल? वारिस साईं अमरान के पुलिस खणी वई। आखिर सब हमरा ऐं वारिस हथीका थी विया। कम तो खराब थी वियो मिठल, पर हाणे छा कजे? अमरान के कीअं छॾाइजे? वारिस जी त कोर्ट मां ज़मानत कराए वठंदुसि, पर वंगारी मुड़सण जो मसलो आहे। हेरो मां त चाह थो सिधो सूबेदार सां ॻाल्हा, ॿ ॾोकड़ वठंदो, मुड़स पाणे छॾींदो। या बि त थाणे ते वञण खां पोइ ख़बर पवंदी न खैरू। थाणे ते नाहे वञणो मिठल। तोखे ख़बर न आहे त जिन अमरान के पुलिस खणी वई आहे उहे केरु? तोखे जेकॾहिं न ॿुधायां बात पटिजी। हिक जे मथां हुकूमत जो इनाम रखियल आहे, खुदा करे पुलिस सुञाणप न करे। हेरू वो अहिड़ा माण्हू कराइण जी ज़रूरत कहिड़ी? अहिड़नि कमनि लाइ अहिड़ा ई ॾोहारी क़िस्म जा माण्हू मुंहुं ॾींदा आहिनि मीरल। कब्ज़ा करणु तव्हां जहिड़नि जो कमु न आहे। हाणे छा थींदो खेरल? चाचा सोबत सां भला राब्तो कर। कुझु कोन थींदो मिठल, तूं रुगो इहा ख़बर चार लई आहे त इहो कमु कंहिं करायो।